धरणो आयोसूं उन सिंध सां मोहब्बत जे ॾोह में सिंधी क़ौम जी इज़त बचाइण जे ॾोह में असां मथां दहशतगर्दी कलम हेठि FIR दाख़िल कई वई ऐं 13 मासूम बेगुनाह सिंधी नौजवाननि खे गिरफ़्तार करे सब कोठ शहर रस्ता सब खेत खसिया विया छॾराए उथी कब्ज़ो उहो थी त मरी वेंदे।